अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात। प्रोग्राम महरान जा रागी साण करे आवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच सागी सिक्कई पुरखलूस जज़्बन सां। ये मुंहिंजो साईं महरान जे रागी में सिलसिलो हली रहियो आहे, सफ़र हली रहियो आहे। असांजा सिंध जा हीरो, सिंध जा रागी, जिन ते सिंध खे फ़ख़ुरु आहे ऐं हुननि खे बि पंहिंजी सिंध जी मिटीअ ते फ़ख़ुरु आहे त सिंध जी मिटी अहिड़ा हीरो, अहिड़ा जवान पैदा कया। वक़्तनि बवक़्तनि ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। अॼु असांजे प्रोग्राम में हस्ब मामूल असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीम मिर्ज़ा साहिबु ऐं ख़ुशकिस्मती आहे मुंहिंजी, अॼु असांजो महिमान साईं सलीम लतीफ़ी भुट्टो साहिबु, जंहिंखां हर को माण्हू वाक़ुफ़ु आहे। साईं जो तारुफ़ मां वधीक कोन थो करायां, उहो बि असां सां गॾु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। जी लतीफ़, ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु आहे? अलाह शुक्र, रब जा अहसान। जीअं त असां गुफ़्तगू कंदा आहियूं, दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त दोस्त नसीर साहिब ऐं असां जेके हीरोज़ ते या जेके रागिन ते गुफ़्तगू कंदा आहियूं त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि त उहे गुफ़्तगू खां सवाइ जेका हुनजी अमली शख़्सियत आहे, माना जेकॾहिं उस्ताद मंज़ूर अली ख़ान हो या उस्ताद मोहम्मद जुमन हो, त जेको असली जो कंट्रीब्यूशन गायक जो आहे त वरी दिलि सां लगाव सां उन जा ॿुधंदड़ हूंदा आहिनि। उहे त सिंध में तमामु वधीक माण्हू आहिनि, पर हिननि रागिन खे दिलि सां ॿुधे थो ऐं उन्हनि रागिन सां हिकिड़ी मोहबत आहे। त भुट्टो साहिबु, अॼु भला कीअं तव्हां असांखे मिलिया आहियो, वक़्तु कढियो अथव, कीअं थो लॻे तव्हांखे? सभु बसि हिन लॉकडाउन जे करे वेठासीं, मजबूर टेलीफोन कई, बल्कि मजबूर कयो, मजबूर कयो मूंखे। पोइ उहा मजबूरी बि टोड़े आयासीं लॉकडाउन वारी। ठीकु ठीकु। त चई सिक जो सॾु, मोहबत जो सॾु हूंदो आहे। लतीफ़ साईं जे हवाले सां काफ़ी वक़्त खां पंध पेचरा, दरगाह ते अचणु वञणु, फ़िक्र लतीफ़ ते कुझु शयूं ठाहिण करणु, महिरान ते जेको हूंदो आहे बिल्कुलु त ईअं। अच्छा, हाणे तव्हांजो साईं ॾिसो, हाणे थोरो हिकिड़ो तारुफ़ इहो आहे त तव्हां सलीम पियो हो, लतीफ़ी पियो, भुट्टा बि ज़ात जा आहियो। असांखे टिनिनि शयुनि सां मोहबत आहे, टिनी शयुनि सां अक़ीदत आहे। लफ़्ज़ जेकॾहिं लतीफ़ी आहे त उन सां सिंध जो कहिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे अक़ीदत न हूंदी। ऐं सलीम लफ़्ज़ जेको सलीम आहे त शहज़ादे सलीम खां पोइ जेके बि सलीम आहिनि उहे सलीम रहिया आहिनि। वञूं असां कलबुल सलीम क़ुरान में ज़िक्र आहे त बहरहाल जेको लोचे सो लहे। लतीफ़ साईं इहो ई असांखे ॿुधायो आहे। ख़ुशनसीबी आहे लतीफ़ साईं पंहिंजे फ़िक्र जे लाइ असांखे ॼण हुननि चूंडियो आहे, असांजी हैसियत कान्हे का उहा। सुभान अल्लाह। न त करोड़े माण्हू वेठा आहिनि भला साईं ते ॻाल्हाइण वारा, लिखण वारा, पढ़ण वारा, पर इहा मालिक जी पंहिंजी इनायत आहे, महिरबानी आहे जो असांखे हिन लाइक़ु सम्झूं। वॾी महिरबानी। नसीर भाई, अॼु तव्हांखे ख़बर आहे त जेका शख़्सियत आहे, जेका हीरो आहे, हुनखे असां हीरो चई सघूं था त माना सिंध जी जेका राग जी सुरमी आहे, उन नालो आहे माई नूर बानो। त नूर बानो जेका आहे असां नसीर भाई, उन वक़्त जी जेका असां गायक आहे या उन वक़्त जी जेका असां महिरान सां जो तालुक़ु रहियो आहे, जंहिं वक़्तु सिंध में तमामु वॾे पाए जा माण्हू जेके आहिनि उहे कंहिं शख़्सियत जे बारे में उनजी तारीफ़ कनि या उनजी गुफ़्तगू ॿुधनि या उन लाइ सभु कुझु चवंदो आहे। हिन खां पोइ राग दंग आहे त आउं सम्झां थो त उहा उन फ़नकार जी ख़ुशकिस्मती आहे। ऐं मुंहिंजो इशारो तव्हां सम्झी विया हूंदो त जेको आउं इशारो करियां पियो त नूर बानो जे बारे में, उहे ॾींहुं उहे शींहं जो लेखक पीर अली मोहम्मद राशिदी जेको आहे, उन पंहिंजे किताब जे वॉल्यूम नंबर 1 में जेको आहे सो तमामु तफ़सील सां उनजी गायक ते, उनजे फ़न ते ॻाल्हायो आहे। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां साईं नूर बानो खे कहिड़े अंदाज़ में ॾिठो या उनखे ॿुधो? अशरफ, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं सभ खां पहिरीं त छाकाणि त असांजे सिंध में शाह लतीफ़ शनासीअ जा जेके हिकिड़ी टही आहे, पंहिंजी मेच्योर टही आहे, सलीम साईं जो उन्हनि में शुमार आहे। ऐं मुंहिंजे जॾहिं अॼु आऊं उन्हनि जे भरिसां वेठो आहियां, ईअं न चवंदुसि त हू मुंहिंजे भरिसां वेठा आहिनि, आउं ईअं चवंदुसि त महिरबानी, पर साईं सां गॾु वेठा आहियूं। मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे साईं, मां असीं तव्हां सां गॾु वेठा आहियूं। गॾियल ख़ुशकिस्मती आहे। थियण, मोहबत वारा माण्हू मिलण, हम ख़्याल माण्हू मिलण, इहा बि नेमत हूंदी आहे। भेटाई सरकार फरमायो त गॾिया हुजनि गॾु सजण साह पसासीं। सो मुंहिंजी ख़ुशनसीबी त आउं ज़िंदगी में पहिरियों भेरो कंहिं अहिड़े टीवी महिरान चैनल जे हिन प्रोग्राम में आहे जिते सलीम साईं जा गॾ आहियूं। ऐं
ख़ुशनसीबीअ सां असांजो मुर्शिद साॻियो आहे। असीं उन ख़ानवादे जी जेके बि पीढ़ी आहे साईं वक़ार हुसैन शाह साहिब खां वठी साईं निसार हुसैन शाह साहिब ताईं गुलाम शबीर लतीफ़ीअ ताईं असीं उन समूरे ख़ानदान जा अक़ीदतमंद आहियूं। ऐं जेकॾहिं भुट्टो लफ़्ज़ जी जेका त बेनज़ीर भुट्टो साहिबा उहा वाहिद ख़ातून आहे जंहिंखे गंज शरीफ़ इनायत कयो असांजे गुलाम शबीर साईं। न त हू अॻु में हू भिटाई जो जेको असुलु नुस्ख़ो आहे गंज वारो उहो उनजो कंहिंखे बि मसवदो न ॾींदा हुआ। बेनज़ीर भुट्टो साहिब पर्सनली उन्हनि खां जॾहिं घुरियो त उहो उन ॾिनो। उनजो डिलेक्स एडिशन हाणे मुसलसल शाया थींदो रहे थो। जेतिरे क़दुरु अॼु जी फ़नकारा जो तव्हां तालुक़ु आहे उहा त माई नूर बानो आहे। ऐं नूर बानो जी जेका बुनियादी शनाख़्त आहे उहा हिकिड़ी लोक गायका या ईअं चइजे त घरेलू क़िस्म जी हिकिड़ी अहिड़ी ख़ातून आहे जंहिं वटि को एॾो वॾो पस मंज़र मौसीक़ी जी सिख्या जो कोन्हे। हू हिकिड़े ख़ानदान सां वाबस्ता आहे। माई नूर बानो रिप शहर जी आहे जेको असांजे तलहार जो हिकिड़ो नंढड़ो ॻोठड़ो आहे। ऐं इहो ॻोठड़ो असांजे दरअसल राशिदी ख़ानदान जे रहाइश जो बि हिकिड़ो हवाले सां हिकिड़ो अहम गढ़ आहे। पीर अली मोहम्मद शाह राशिदी हिसामुद्दीन राशिदी ही सिंधी इल्मु अदब जा नसर जा आफ़ताब व महताब आहिनि। हू ॾोथी हू ॾींहं उहे ॾींहं उहे शींहं ई शाहकार नसुर आहे जंहिं जहिड़ो नसुर न कंहिं अॻु में लिखियो न वरी उन्हनि खां पोइ को लिखी सघियो आहे। उहो दरअसल मशाहिरनि जो तज़किरो आहे पंहिंजे ज़माने जे माण्हुनि जो उन में हाल अहिवाल आहे। हाणे माई नूर बानो ख़ुशनसीब थी त उहा उन किताब उहे ॾींहं उहे शींहं जे पहिरें हिसे में अची वई जंहिंमें पीर साईं अशरफ असल में न ही जेको मोती आहे उहो सिप में अंदरि बंदि हूंदो आहे उनजी परख या जेको जोहर हूंदो आहे उनजी जोहरी ख़बर हूंदी आहे त हीअ केॾी अहमियत वारी शइ आहे। त माई नूर बानो दरअसल राशिदी ख़ानदान जी हिकिड़ी ख़िदमत गुज़ार जीअं वॾड़नि वटि मायूं थियनि थियूं उन जी हिकिड़ी ख़िदमत गुज़ार माईअ जी हैसियत में हुन जे आवाज़ जे नूर जेको आहे पीर अली मोहम्मद राशिदीअ खे जॾहिं मुतासिर कयो त हुन जी सिफ़ारिश सां साईं ज़मान शाह राशिदी जेके साईं पीर अली मोहम्मद जिन जा भाणेजा आहिनि छाकाणि त पीर अली मोहम्मद जिन जी भेण उते रिप में रहे पई ऐं माई नूर बानो जो उनजे ख़ानदान सां ताल्लुक़ आहे। त घर में जॾहिं हिकिड़ो इहे राग विराग थिए पियो ऐं पीर साहिब जॾहिं माई नूर बानो खे ॿुधो त पोइ हाणे पहिरें मरहले में त तव्हांखे एतिरो ॿुधायां थो त माई नूर बानो जेका आहे उहा रेडियो हैदराबाद तां 65 खां 66 67 जे ज़माने में अची इंट्रोड्यूस थी। उनखां पहिरीं ज़रीना बलोच साहिबा थी चुकी हुई पर उन खां पोइ आई आहे असां वटि। इहो जेको असां इते तज़किरो साईं पाण जेको जारी कंदासीं दोस्तनि खे हाणे ॻाल्हि ॿोल्हि थी वई आहे त छो न दोस्त तव्हां असां गॾिजी पंहिंजो सलीम भाई त नूर बानो जे ॻायल ही कलाम ॿुधूं था ॾिसूं था उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो अचो त नूर बानो जो ॾिसूं था ॿुधूं था ही कलाम। मुझे सुनारा मुझे बार न जुवला बोलूं सुनारा बैसर जोड़ाया मुलचा बुधाया ला बैसर जोड़ाया मुलचा बुधाया मुझे मैटल जुवला बोलूं सुनारा मुझे भावरन जुवला बोलूं सुनारा मुझा माइट ईंदा मूंखे डोरे ॾिसंदा अबाणा अल्लाह मुझा भाउर ईंदा मूंखे डोरे ॾिसंदा अबाणा मुझे मैटल जुवला बोलूं सुनारा मुझे ॿारन जुवला बोलूं सुनारा बेना जोड़ाया मुलचा बुधाया ला बेना जोड़ाया मुलचा बुधाया ला बेना जोड़ाया मुलचा बुधाया मुझे मैटन जुवला बोलूं सुनारा मुझे भाउरन जुवला बोलूं सुनारा मुझा माइट ईंदा मूंखे डोरे ॾिसंदा अबाणा अल्लाह
मुंहिंजा भाउर ईंदा मूंखे डोरे ॾिसंदा अपारा मुंहिंजे माइटनि जूं अला ॿोलियूं सुञाणा मुंहिंजे भाउरनि जूं अला ॿोलियूं सुञाणा बैना जोड़ाया मुल छा ॿुधाया ला बैना जोड़ाया मुल छा ॿुधाया ला बैना जोड़ाया मुल छा ॿुधाया मुंहिंजे माइटनि जूं अला ॿोलियूं सुञाणा मुंहिंजे भाउरनि जूं अला ॿोलियूं सुञाणा मुंहिंजा माइट ईंदा मूंखे डोरे ॾिसंदा अबाणा अला मुंहिंजा भाउर ईंदा मूंखे डोरे ॾिसंदा अबाणा मुंहिंजे माइटनि जूं अला ॿोलियूं सुञाणा मुंहिंजे भाउरनि जूं अला ॿोलियूं सुञाणा मुल छा ॿुधाया मुंहिंजे माइटनि जूं अला ॿोलियूं सुञाणा मुंहिंजे भाउरनि जूं अला नसीर भाई नगमे खां अॻु में जेका तव्हां गुफ़्तगू करे रहिया आहियो त नूरबानो ज़रीना बलोच जे अचण खां पोइ आई रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी सही दुरुस्त सही अच्छा उन खां अॻु में जेका तारीख़ असां पढ़ी आहे या किताबनि में ॾिठो आहे त नूरबानो जो कंट्रीब्यूशन ॻाइण में या लोक गीतनि में त उहो इलाही पुराणो आहे साईं पोइ इहो छो थियो आहे जो माना इलाही देरि खां पोइ हुनखे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो दरवाज़ा हुनखे नसीब थिया आहिनि या दरवाज़ा पोइ खुलिया आहिनि इहे छाजे करे सर अशरफ ॾिसो असीं हिकिड़ो सिंध जे जागीरदाराना फ्यूडल लॉर्ड्स जे उन ज़माने में रहूं था ऐं हर ख़ानदान खे हिकिड़ो पंहिंजो वक़ार ऐं पंहिंजी पोशीदगी परदादारी आहे ई आहे ॾिसो त ऐं ॿियो माइनूर बानो बेसिकली त हिकिड़ी औरत आहे हिकिड़ी ख़ातून आहे ऐं उहा बि हिकिड़े ॻोठड़े रिप जेको तलहार जो हिकिड़ो ॻोठड़ो आहे उते पीरनि जी हवेली में उहो अंदरि कमकार करे पई या हुननि जी हथमराई बेबिन साहिबान सां गॾु आहे फन त हुन में अंदरि आलिशान हो जेको पीर साहिब लिखियो आहे त मूंखे हिकिड़ो माई जीवणी बाई ऐं माई नूरबानो जो जेको नूर जहिड़ो आवाज़ु आहे उहो मूंखे रोशनी रोशनी लॻो बेसिकली हुनजे देरि सां मीडिया में अचण जो सबबु ई इहो आहे त ख़ानदान हुनजो जेको अॻोपांग आहे उहो ज़ात जी ऐं तव्हां सम्झो था त हर ख़ानदान खे हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो बंदिशूं आहिनि हुन में एॾी हिमत न हुई जो हूअ घरां निकिरे अची रेडियो ते ऑडिशन ॾे तव्हांखे जॾहिं ज़माशाह राशिदी जेको आहे उहो ख़ुदि रेडियो पाकिस्तान जे हिकिड़े वॾे ऑफिसर जी हैसियत में डिप्यूट थी जॾहिं आयो आहे ऐं रेडियो हैदराबाद ते बि आयो आहे ऐं हेडक्वार्टर में बि हिकिड़े आला उहिदे ते रहियो उन जे ई चवण सां माइनूर बानो में हिमत पैदा थी छो त जंहिं घर में हू कमु करे पई उन ई घर जा वारिस जीअं ॾिसो न माई ढाई आहे अंदरि परदे में रहे पई उमरकोट में रहे पई सरदार अली शाह साहिब जॾहिं हुनखे ॿाहिरि वठी पियो अचे त उहो स्टेज ते पई अचे रेडियो हैदराबाद ते पई मुतारिफ़ थिए त ईअं ई माई नूरबानो जे मुतारिफ़ थियण जो देरि सां मुतारिफ़ थियण जो जेको सबबु हो त उनजो ख़ानदान न पिए चाहियो हालांकि हुनजो वालिद साहिबु हारी हुयो ऐं माई नूरबानो जीअं उषा लतीफ़ जो साईं शेर आहे सलीम साईं त मूं से ॾिठा मां जिनी ॾिठो पिरिन खे हाणे असां त माई नूरबानो खे ॾिठो उहो वरी अॻिते हली तव्हांखे ॿुधाईंदुसि त असां हुनखे कीअं ॾिठो कहिड़ी हालत में ॾिठो पहिरें मरहले में चवंदुसि त हू जेका आहे उहा ज़मा शाह साईं जिन जे तालुक सां रेडियो हैदराबाद ते अची इंट्रोड्यूस थी जंहिंमें बि असांजे पीर सागजान सरहंदी साहिबु ख़्वाजा इमदाद अली साहिबु ग़ुलाम हुसैन शेख साहिबु इहे असांजे उहो ग्रुप आहे जिन हू मुनारा मीर जा मौलवी अहमद मला ऐं ॿिया जेके सुबुह मिलंदमि सूमरा उटे जूं वाधायूं त इन क़िस्म जा कलाम जॾहिं हुनजा रिकॉर्ड थिया आहिनि त पोइ हुनजे शोहरत जो जेको आफ़्ताब आहे महताब आहे उजरकणु लॻो आहे वाह अच्छा सलीम साहिबु अॼु जीअं तव्हां असां वटि मौजूदु आहियो त
छो न तव्हां खां तव्हांजी मौजूदगी में असां फ़ाइदो वठूं। त सर पहिरीं त असांखे इहो ॿुधायो त हीअ जेका नंढड़ी कोशिशि असां कई आहे उन चैनल सां तव्हां बि वाबस्ता आहियो, असां बि वाबस्ता आहियूं, महिराण टीवी आहे, मोराई साहब आहे, या मुर्तज़ा मजबूर साहब आहे, नसीर साहब आहे, या मुंहिंजी नाक़िस जी हिकिड़ी कोशिशि आहे त हीअ हिकिड़ो प्रोग्राम असां सिंध वासियुनि जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे। इन जे बारे में असांखे ॿुधायो त इहा केतिरी गद आहे? ही तव्हां सिंध जे मौसीक़ी जे हवाले सां हिकिड़ी क़ौमी वरसे जी हिफ़ाज़त पिया कयो। उन क़ौमी वरसे खे पंहिंजे नौजवान नसुल ताईं विरहायो पिया, पुॼायो पिया। ऐं रेडियो जो दौरु पंहिंजी जाइ ते आहे, उहो उनजो तमामु सघारो दौरु हो जॾहिं इहे किरदार असांजा ॿाहिराड़ी सां तालुक़ु रखंदड़, ख़ासि तौर ते जीअं नसीर सां ॻाल्हि कई त बेसिकली हे लोक ॻाइण आहिनि असांजा, जिन खे पोइ रेडियो जी मीडिया मिली। ऐं अॼु बि हुजनि हा त टीवी जे हवाले सां हुनजी पज़ीराई उहा रहे आहे। महिराण जी ख़ासि सुञाणप इहा हूंदी आहे त हू पंहिंजे माज़ी, पंहिंजे सक़ाफ़ती वरसो, पंहिंजी क़ौमी वरसो जेको आहे मजमूई तौर ते जेका सिंधी समाज जी सुञाणप आहे हिकिड़ी, उन खे जेको सो उजागर कंदी रही आहे। त इन हवाले सां हीअ तमामु जस जोॻो प्रोग्राम आहे। ऐं साईं जीअं त मौसीक़ी सां ज़िंदगी ॾिनी आहे हिन रेडियो जे हवाले सां, ऐं जेतिरी इंफॉर्मेशन किताबनि में हूंदी उन खां वधीक नसीर साईं वटि हूंदी, जिन अमली तरह इन्हनि सीनियर किरदारनि सां अमली तरह जेके से जुड़ियल रहिया आहिनि, न रुॻो जुड़ियल रहिया आहिनि पर हुनजे किरदार, हुनजे फ़न ऐं ऑफ द रिकॉर्ड जेके ॻाल्हियूं, उन्हनि जो मजमूई हिकिड़ो तासुर जेको ॾिए थो न, त हिकिड़ो सघारो किरदार थी साम्हूं अचनि था, न रुॻो ॻाइण जे हवाले सां पर हिकिड़ी शराफ़त, तक़दुस, ख़ानदान कहिड़े सां अचनि थियूं, कीअं हुनजो अचणु थिए थो, इहो सॼो माहौल वरी अॼोके नौजवान लाइ हिकिड़ो रस्तो तव्हां ठाहियो था पिया। उहो गस ॾेखारियो था हुननि खे, उहे राहूं ॾेखारियो था त अॼु बि जेके उहे माण्हू इन्हनि मुख़्तलिफ़ बंदिशनि में आहिनि उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां वरी ॿाहिरि अचिणो आहे, ईअं अची जेको सो पंहिंजे फ़न जो इज़हार करिणो आहे। त बड़ा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हीअ मां शौक़ सां प्रोग्राम ॾिसंदो आहियां। घर में हूंदा आहियूं या ऑफिस में लाड़काणे रहणु थींदो आहे त मां अकेलो हूंदो आहियां, हुते ॾिसंदा आहियूं टीवी ते। त बहरहाल तमामु वॾो कारनामो आहे जंहिंजी जेतिरी साराह कजे तमामु घटि आहे। त जीअं विच में साईं खे ख़बर हूंदी क्लासिकल रागी सिंध जा, इन हवाले सां कैसेट्स आयूं सिंध लाजी जे तावल सां, हाणे उन खे तव्हां रिवाइव पिया कयो पर ॼण त हिकिड़ो अमली तरह उन खां वधीक तारफ़ हुननि में रुॻो हुननि जे ॻाइण जो को गीत हुयो, को कलाम हुयो, हिते तव्हां हुनजो किरदार बि खणी था अचो, हुनजी तरबियत खणी था अचो, हुननि जे आस पास के माहौल खे खणी था अचो, तॾो के सिंध जे हुन समाज खे खणी था अचो त उतां कीअं असांजो लोक अदब जूं इहे वीचारियूं ग़रीब सादड़ियूं सुदड़ियूं ॻाइणियूं कीअं पंहिंजी चाउंठ टपी ऐं हिते मीडिया ते पुॼनि थियूं। ऐं तमामु सघारो प्रोग्राम आहे हर एंगल खां, ईअं सम्झो। ठीकु आहे, वरी महिरबानी। पंहिंजो साईं हाणे इहा गुफ़्तगू पाण हिते जारी रहंदासीं ऐं तव्हां खां ॿ टे ॻाल्हियूं ॿियूं पुछंदुसि, पर आउं सम्झां थो नसीर भाई ऐं भुट्टा साहिबु त छो न तव्हां असां गॾिजी मुर्तज़ा मजबूर खे मजबूर कंदासीं त असांखे नूरबानो जो ही कलाम असांखे ॾेखारीनि, ॿुधाइनि, हुन खां पोइ वरी गुफ़्तगू जारी रहंदासीं। त दोस्तो अचो त ॿुधूं था नूरबानो जो ही ख़ूबसूरत कलाम। तुम
वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम महरान जा रागी साण करे असीं जो ख़िदमत में हाज़िर आहियूं। महरान जे रागी में अॼु गुफ़्तगू हली रही आहे महरान जी राणी खणी चऊं नूरबानो जे शख़्सियत जे बारे में। त नसीर भाई जीअं तव्हां अॻु में ज़िक्र कयो पे उहे ॾींहं उहे शींहं में त उन किताब में ॿ टे ॻाल्हियूं अहिड़ियूं लिखियल आहिनि जेके पाण नथा चई सघूं। माना उहो माना पीर साहब हिकिड़े खिल में चयो आहे टिनी फनकारनि जे बारे में, टिनी फनकारनि जे बारे में जे तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त आउं खणी उहो जुमिलो चवां, न त पोइ सही नथो लॻे। छा आहे त पीर अली मोहम्मद राशिदीअ जो जेको लिखण जो अंदाज़ आहे उन ते असांखे को बि माना प्यार ई प्यार थो प्यार ई प्यार उन में ॾिसो उन माना पीर साहब लिखियो आहे त मूंखे सिंध में जेके टे आर्टिस्ट वणियूं आहिनि उन में जीवणी बाई, माई भागी ऐं नूरबानो जिन जी शिकिल अस्तगफार ऐं जिन जो आवाज़ सुभान अल्लाह सही इहो ई आहे बिल्कुलु। त माना इहो हिकिड़ो माना मज़ाक़न जेको पीर साहब माना इहो चयो आहे। ऐं वरी सी ॻाल्हि आहे मज़े जी ॻाल्हि आहे त नसीर भाई जीअं इदारनि ठहण जी पाण ॻाल्हि कई पिए गुज़िरियल प्रोग्राम में त पीर साहब इहो हुन किताब में लिखियो आहे त रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो क़याम जेको थियो आहे उहो हुन चयो त हिकिड़ो हादसो थियो। उहो हादसो ईअं थियो भुट्टा साहब तव्हां पढ़ियो हूंदो पर असीं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त जीअं आउं सिंध ऑब्ज़र्वर जो एडिटर हुउसि 1948 ज़मानो हो। आउं पंहिंजी जीप में कराची में वञी रहियो हुउसि। उते रेडियो स्टेशन उते कराची रेलवे स्टेशन जे भरिसां हिकिड़ी पुराणी बिल्डिंग हूंदी उते क़ाइमु थियल हुई। उनखां पोइ उते लाइट वाइट कान हूंदी ऐं मूंखे कॾहिं कॾहिं टाकला उते घुराईंदा हुआ। त जीअं आउं पंहिंजी जीप में वञी रहियो हुउसि त ॾिसां त हिकिड़ो टोलो वञे पियो ॻाइणनि जो। त चई लाइट हुई कान, मूं हुनखे चयो बाबा केरु आहियो? चई साईं असां ॻाइण आहियो। त मूं चयो तव्हां मुंहिंजी जीप में वियो। त चई जॾहिं रोशनी में वियासीं त उनजी जेका सरबराह हुई उहा माई हुई ऐं उहा जीवणी बाई ऐं उन सां गॾु जेके साज़िंदा हुआ। त पोइ चई जीवणी बाई खे मूं पंहिंजो तारुफ़ ॿुधायो ऐं पीर अली मोहम्मद राशिदी किताबनि में लिखंदो आहियां। त हुन चयो साईं ॿियो त कुझु न, महिरबानी करे सरकार खे इहो लिखो त हैदराबाद में रेडियो स्टेशन क़ाइमु थिए। असां हिते पंध करे 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 ॿ ॾींहं लॻनि था ऐं उन खां पोइ जेको आहे सो पीर साहब चयो त मूंखे उहा ॻाल्हि अहिड़ी वेही रही, मूंखे ज़हन में वेही रही त ऐं जॾहिं बि पोइ वज़ीर थियुसि त पोइ मूं ॾाढो जल्दी कमु हलायो ऐं पोइ होम स्टेट हाल ते इहा ॻाल्हि थी। हाणे तव्हां ॻाल्हि बि कई इन किताब जे हवाले सां साईं। इन में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॾाढी अहम आहे त पीर साईं लिखियो आहे पीर अली मोहम्मद राशिदी आहे त आउं जॾहिं रेडियो कराचीअ ते तक़रीर कंदोसि त उहे मूंखे उनजो मुआवज़ो 60 रुपया ॾींदा हुआ ऐं 60 रुपए में मुंहिंजो खुसो ईंदो हो त हेॾां मूंखे चेक मिलंदो हो होॾां आउं उन्हनि पैसनि मां पंहिंजे पेरनि जो खुसो वठंदो हुअसि। पर असीं ॻाल्हि कयूं पिया माए नूरबानो जी ऐं छाकाणि त मुंहिंजी रेडियो हैदराबाद सां वाबस्तगी रही ऐं मूं हुनखे ॾिठो उहा अॻिते हली अञा तव्हांखे ॿुधाईंदुसि त मूं हुनखे कीअं ॾिठो। पर छो न असीं पंहिंजे ॿुधंदड़नि खे ॿुधायूं त माए नूरबानो जे बेसिकली उहे कहिड़ा कलाम हुया जिन सां उनजी शोहरत शुरू थी ऐं जिन जे करे हू घर घर में उनखे रेडियो में मुंहिंजा माइट ईंदा मूंखे ॾोरे ॾिसंदा अबाणा। हाणे हीअ तव्हां ॾिसो था त असांजी सिंध जो ॾुख हुयल उहो रज़ा अली आबदीअ रेल कहाणीअ में लिखियो आहे त जॾहिं खां रेलवे ट्रैक विछायो वियो आहे माइटनि पंहिंजूं नियाणियूं परे परे परिणाइण शुरू कयूं आहिनि। हाणे उहे रेडियो में ॿुधनि वेठियूं जेके परे परे परिणियल आहिनि उहे त रोंदियूं वेही न मुंहिंजा माइट ईंदा मूंखे ॾोरे ॾिसंदा अबाणा। त ही
लाड़ जो आवाज़ आहे, जीअं माई भागी थर जो आवाज़ आहे, ईअं माई नूरबानू लाड़ी कट लाड़ी गत जो आवाज़ आहे। इन करे जीअं असीं माई भाॻीअ खे चवंदा आहियूं त हीअ थर जी कोयल आहे, उहो असांजे लाड़ जी कोयल आहे। सो माई नूरबानू जा जेके इब्तिदा में इहो त रिकॉर्ड थी वियो लियो, मुंहिंजा माइट ईंदा मूंखे ॾोरे ॾिसंदा अबाणा, उन खां पोइ दुनिया में दिलि जो मतिलबु पूरो थियो त ही मिर्ज़ा कलीज बेग जो कलाम आहे। ऐं ॿियो जेको जतोईअ जो ख़ासि तरह सां मियां ग़ुलाम रसूल जतोई साहिब जो जानिब में एॾी झोली ऐं सिगा मोहम्मद जो आवण दा वक़्त ई, हाणे इहे अहिड़ा मार्वलस आइटम आहिनि अशरफ जो माई नूरबानूअ खां हाणे इन वक़्तु केरु आहिनि मौसीकार जेके हुन सां गॾु आहिनि। मास्टर मोहम्मद इब्राहिम आहे जेको हुनखे रेडियो माइक ते ॻाइण जो सलीक़ो सेखारे पियो। हू त रफ टफ माई आहे न, जेको घर में दोलनि ते पंहिंजे थाल ते वजत करे। कमाल माई नूरबानू जो छा तव्हांखे तस्करो कयूं त जेको हुनखे थाल ते रिदम वॼाइण जो जेतिरो मलको हासिल हुयो, कमाल हो त हुनखे हाणे तबले ते हुनखे ढोलक ते ॻाइणो हो, उते हुन सां मौसीकार केरु वेठा आहिनि, मास्टर मोहम्मद इब्राहिम सुभान अल्लाह। गॾु बि हुन सां ॾोहिड़ा बि ॾिए पियो, हुन सां काफ़ी बि ॻाए पियो। वरी उस्ताद मोहम्मद जुम्मन आहे, हुन सां गॾु ॾोहिड़ा बि ॾिए पियो, हुनखे ॻाराए बि पियो। त इहे जेके दुनिया में दिलि जो मतिलबु सिगा मोहम्मद आवण दा वक़्त ई हू मुनारा मीर जा सुबुह मिलंदई सुमरा उठे जूं वाधायूं, त ही अहिड़ा कलाम आहिनि जिन सां हिन मरहले में तव्हांखे ॿुधायां थो त माई नूरबानू जे गले जो जेको असुल नूर आहे बुनियादी तरह सां इन्हनि कलामनि मां सॼी सिंध में पकड़ियो। वाह 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 वाह। अच्छा सलीम साहब, हाणे तव्हां त ॿुधो था, असांखे ख़बर आहे, काफ़ी कलेक्शन तव्हां वटि आहे। नूरबानू जा कहिड़ा कलाम तव्हां वटि पिया आहिनि या तव्हांखे ॿुधंदा हूंदो, या नूरबानू जे बारे में साईं तव्हांजी छा माना राय आहे पंहिंजी? ॾिसो न, जीअं नसीर भाउ ॻाल्हि कई न, ॿ टे ॻाल्हियूं थियूं। हिकु दफ़ो तरफ़ नात्या कलाम हुयो, ॿिए तरफ़ अबाणनि जे हवाले सां हुयो। सुभान अल्लाह। इहो अबाणनि जा गीत जेके आहिनि असां ॿाराड़ी में शादियुनि जे मौक़नि ते ॿुधंदा आहियूं, जेके घरेलू असांजे बिरादरी में ई हूंदियूं आहिनि, इहे मजमूई तौर ते उन हिसियल औरत जंहिंजा जज़्बा अंदर में दॿियल आहिनि, जंहिंखे ज़बान न मिली आहे, त उन्हनि जज़्बनि खे माई नूरबानू ॼण हिकिड़ो आवाज़ु ॾिनो आहे, नुमाइंदगी कई आहे एॾे वॾे घणाई जी जेका हुई औरतुनि जी। जीअं साईं चयो त ट्रेन जे अचण खां पोइ परे परे माइटियूं थियूं त हाणे जदीद सुवारियूं त मुफ़ासिला घटिजी विया आहिनि, पर अॻे जॾहिं बैलगाॾियूं ऊठ वग़ैरह जी सुवारी हुई त बि इहो पहर ॾेढ पहर जे पंध ते परे कंहिं न्याणी जो परणिजी वञणु, वरी ईदुनि ते माना ड्राए सूरत हाल में गिह ऐं मखण ऐं अटो वग़ैरह गुड़ वग़ैरह पुॼाइणु, न्याणी आहे भई अॻुवाट पुॼाइणु, या शादियुनि ते न्याणियुनि खे वठी अचणु अॻुवाट, त कम जो कम बि घर में, पर उहा पंहिंजाइप बि त जीअं पंहिंजे घर जे ख़ुशियुनि में बराबरि जूं शामिलु हुजनि न्याणियूं। त इहे सभु जज़्बा जेके असांखे औरत खे इज़हार जो जेको प्लेटफॉर्म मिलियो आहे न, उहो को लोक अदब में मिलियो आहे, लोक ॻाइणनि जे रूप में मिलियो आहे। उहो लोक फोक विज़डम जेका हुई या फोक लॉर जंहिंखे चइजे, उहो जेको घरनि ताईं ऐं मौक़े महल रुगो शादियुनि जे मौक़नि ते इज़हार में ईंदो हो, त नूरबानू जे हवाले सां या ॿियूं बि जेके औरत ॻाइणियूं आहिनि, उन्हनि मुस्तक़िल तौर ते उन्हनि ॻाल्हियुनि खे पंहिंजे फ़न जे हवाले सां, रेडियो जे हवाले सां वर्जा में आंदो आहे। त इहो जीअं परगेशन थींदी आहे या जज़्बान खे पेसिफाई कबो आहे, दिलासो थींदो आहे इज़हार अचण खां पोइ, त का ऑब्जेक्टिव को रिलेटिव, जॾहिं मुंहिंजी पसंदि जी ॻाल्हि ईंदी अंदरि सां को रिलेट थींदी, त मुंहिंजे उनजी अंदरि खे जेका सा कैफ़ियत जेका उहा माठार थी वेंदी, थोरी तसली मिली वेंदी आहे। त इहो हिन जो वॾो हिकिड़ो पस मंज़र आहे इंसान जे साइकी सां, इंसान जे जज़्बनि सां, इंसान जे अहसासनि सां। त मजमूई तौर ते उन फोकलोर जी मार्फत हिन उन्हनि औरतुनि जी घणाई जी नुमाइंदगी कई आहे, उनजे दिलनि जी जज़्बनि जी अहसासनि जी नुमाइंदगी कई आहे, जिन जो अदरवाइज़ इज़हार न पिए थी सघियो। त मूं वटि हिन जूं कैसेटूं आहिनि, तक़रीबन क्लासिकल राइटर्स जो ॻाइणा जेके बि आहिनि, मां वटि हुजे त बि कॾहिं कॾहिं शक में वठी वेंदो आहे, मतां नई हुजे, मतां मूं वटि न हुजे। त भाऊ जे मुर्तज़ा सां उथणु वेहणु थींदो आहे त गाॾी में बि सेट अलॻि हूंदो, नौकिरी जे हवाले सां मां रहंदुसि त उते सेट अलॻि हूंदो, घर में सेट मुंहिंजो अलॻि हूंदो, पर घर जे कंहिं भाती खे का शइ खपे न, चयोसि ॿी वठी ॾियां त मुंहिंजी हिन शइ खे हथ न लाहिया। त
त असां एॾो इन मामले में बिल्कुलु, थोरो बिल्कुलु। शौक़ जी इन शिदत शइ जी में तव्हांखे ख़बर आहे न जीअं नसीब हा। भाई ज़िक्र कयो त माना जेका हेरी जी जेका परख आहे उहा जोरी खे ख़बर हा, हूंदी त ठीकु आहे न हाणे साईं लतीफ़ साईं जे फ़िक्र जे हवाले सां ॾिसो हुन जा बि हिकिड़ा किरदार जेके आहिनि उहे ॿाहिराड़ी जा आहिनि घणा ई जेका पोरियत किरदार आहिनि या सूर में हुन त बि हिकु अधु खे छॾे बाक़ी ॾिसंदो त आम हवाले सां आहिनि समाज जे हवाले सां त बि ॾिसंदो हुनजा किरदार सामूंडी हुजनि कींजर हुजे सरे राग हुजे मारवी जा हुजनि किरदार या पोरियत किरदार आहिनि सुई जो कमु सुघड़ औरत जो कमु आहे इहो सॼो जहान हिकिड़ो ॿाहिराड़ी जो समाज समायल आहे सुभान अल्लाह। त उन मार्फत असांजी नज़र इन्हनि किरदारनि ते बि इन हवाले सां हिकिड़ी शौक़ सां गॾोगॾु हुन हिकिड़े मौक़िक़ जे रूप में बि हूंदी आहे उन अख सां बि ॾिसंदा आहियूं त हिननि जॾहिं मीडिया न हुई तॾहिं हिननि कीअं उहो किरदारु अदा कयो माण्हुनि खे सुभान जोड़े अल्लाह। रखियो हा, हा। माण्हुनि खे जोड़े रखियो जोड़े रखियो। महफ़िलुनि में ॻाइणु दरगाहुनि ते ॻाइणु जेके क़दुरदान माण्हू हूंदा हुआ राग जा उहे इन्हनि वॾनि फनकारनि खे पाण वटि राईंदा हुआ पाण वटि उन्हनि खे ॻाइण जे हवाले सां संगत खे कोठ ॾेई घुराईंदा हुआ बिल्कुलु। त उहे कचहरियूं इहो ॼण कम्युनिकेशन जो हिकिड़ो ज़रियो हो सुभान त असांजा उहे इज़हार उहे वीचार उहे ख़्याल उहे जज़्बा हिकु धुर खां ॿी धुर ताईं हिकु ॻोठ खां हिकु जूह खां ॿी जूह ताईं वञनि पिया इहो असांखे ईअं ॻंढे पिया रखनि समाज जी तंद हुई जेका वॼे पई ऐं दिलुनि ताईं हिक ॿिए सां जेको सो जोड़ रखे पई अचे वाह 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 तमामु सुठी ॻाल्हि कई पर जो हाणे ॻाल्हि ॿोल सॼी पंहिंजी जारी रहंदी नसीब भाई त भुट्टा साहिबु छो न नूर बानो जो ज़िक्र हली रहियो आहे त नूर बानो जो छो न कलाम ॾिसूं था ॿुधूं था हुन खां पोइ वरी गुफ़्तगू खे अॻियां वधाईंदासीं त दोस्तो अचो त मां ई नूर बानो जो ॾिसूं ऐं ॿुधूं था ही कलाम